हाशिम खाना मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध बि उन ते गौर बि कर ऐं उन ते अमल बि कर। ॻाल्हि इहा आहे त राति मुंहिंजी न्याणीअ जो निकाह पियो थो थिए। महिरबानी करे पंहिंजनि इन्हनि तारनि खे रोके छॾिजांइ त को इन निकाह जे दौरान गंद न कर। गंद जी शुरुआत तव्हां कई आहे। वारा छोरा होश में आहिनि ई कोन। जीअं सिकू निकाह लाहींदो त उनखे डंडा हणी रत में ॻाढ़ो करे वापसि कंदासीं। अरे रे दे न मुंहुं पंहिंजे ने भाउ खे। रुंदा अदा तोसां मज़ाक थो करे, ईअं कोन कंदा। न दी न, मज़ाक कोन थो कयां। हू झेड़े लाइ तयारु आहिनि ऐं ही निकाह हरगिज़ करणु कोन ॾींदई। मामा खुदा खे मन छो अची मुंहिंजी शादीअ में गंद कयो अथई? अम्मा 5 लख थोरा न आहिनि, वॾी रक़म आहे। जेकॾहिं हुजनि हा 5-10 हज़ार त असीं बि तव्हांखे बख़्श करे छॾियूं आहिनि। यार मामा अम्मा त चवंदी आहे मुंहिंजो भाउ मूं ते लख घुरे छॾंदो आहे। हिते त तूं ट्रेशन ई टी खोले वेठो आहीं। ही निकाह थियण जो मां तुंहिंजे पैसनि जो ज़िम्मो खणां थी। अती मां तव्हांजी ज़बान ते तॾहिं एतबार कयां जॾहिं मां अव्हां ॿिन्ही खे न सुञाणींदो हुजां। छा माना त मुंहिंजी न्याणीअ जी शादीअ में तव्हां गंद कंदो? हा कंदासीं। अरे छोरा उथ, हींअर जो हींअर उथ ऐं हींअर जो हींअर था रेस खे दानियो ॾिसां त कीअं था निकाह जे दौरान गंद कनि। आउट आउट यार बाबा उथ यार बाबा जा सका। वञो वञी देख के वणे वतन के तव्हांजो असीं पंहिंजो हक़ था घुरूं, को ॾोह कोन था कयूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।